हिकिड़े बादशाह पंहिंजे सल्तनत जे 3 ख़ासि वज़ीरनि खे ॿोरियूं ॾेई करे इहो चयो त मुंहिंजी सल्तनत में वञो ऐं तव्हांखे जेके बि शानदार क़िस्म जा सुहिणा ऐं लज़ीज़ फ्रूट मिलनि उहे मुंहिंजे लाइ भरे करे खणी अचो। माना ॿोरियूं जेके आहिनि उहे भरियल खणी अचो। अस्सलाम वालेकुम। रऊफ़ कंदर जो सलाम पहुचे। साईं, मुंहिंजा बादशाह हिकिड़े उहिदे जो नालो आहे, मान मर्तबे जो नालो आहे, पर अॼु जे दौर में बादशाही हिकिड़ी कैफ़ियत बि आहे। त उन ई कैफ़ियत में बादशाह सलामत पंहिंजे वज़ीरनि खे हुकुम ॾिनो त ही 3 ॿोरियूं न, हिकु ॿोरी खणो ऐं सल्तनत में हलिया वञो ऐं मुंहिंजे लाइ बहितरीन क़िस्म जा फ्रूट उहे तव्हां पंहिंजी पसंदि ते भरे करे खणी अचो ऐं जंहिंजा फ्रूट जेके आहिनि उहे ज़बरदस्त हूंदा, ॾिसण में बि सुहिणा हूंदा, लज़ीज़ बि हूंदा, त उनखे इनाम इकराम ॾिना वेंदा। 3 वज़ीर घोड़नि ते सवार थिया, सल्तनत में हलिया विया। हिकिड़े वज़ीर वञी वॾी महिनत जाखुड़ सां हिकु फ्रूट खे ॾिसी वाइसी परखी करे पंहिंजे ॿोरे में विझंदो हुयो। उनजे बरक्स वरी ॿिए वज़ीर इहो कमु कयो त यार बादशाह माण्हू आहे, बादशाह सलामत आहे, कहिड़ो जेको आहे हिकु फ्रूट खे खणी करे ॾिसंदो, त उन वरी जेको आहे पंहिंजे ॿोरीअ में जेके बि उनखे हथ आया, कचा पका किना फिथल, उहे सभु उन में विझंदो हुयो। उन में चङा बि हुया ऐं 3 वरी इहो सोचियो त बादशाह माण्हू आहे साईं, उहो सिर्फ़ु इहो ॾिसंदो त ॿोरी कंहिंजी वधीक सुठे नमूने सां भरियल आहे। त उन वरी इहो कयो त हुननि फल फ्रूटनि खे छॾे करे उन वञी जेको आहे सो गंद किचिरो ही गाह वाह सभु कुझु वञी उन ॿोरीअ में भरियो। 3 वज़ीर पंहिंजे मुक़ररु वक़्त ते जेको आहे सो अची हाज़िर थिया, दरबार लॻी वई, सभु माण्हू गॾु थिया। बादशाह दरबार में जीअं पहुतो, 3 वज़ीरनि ने निगाह कई, 3 वटि ॿोरियूं हुजनि, पर कंहिंजी बि ॿोरी चेक कान्हे कई ऐं फौरन हुकुम ॾिनई त हिननि 3 खे अलॻि अलॻि कंहिं क़ैदखाने में क़ाबू कयो वञे, सवाइ पाणीअ जे 1 महीने ताईं हिननि खे ॿियो कुझु बि न ॾिनो वञे। सॼी सल्तनत, उनजी रैयत, दरबार जा माण्हू इहो ऐलान ॿुधी करे परेशान थिया त यार बादशाह हिननि खे पाण ई हुकुम कयो हुयो त मुंहिंजे लाइ सुठा जेके आहिनि से फल फ्रूट खणी अचो ऐं ॿोरियूं भरे अचो। सभिनी जूं ॿोरियूं भरियल हुयूं 3 वज़ीरनि जूं, पर बादशाह त हिननि खे क़ैद करे छॾियो ऐं मथां वरी हुकुम ॾिनई त सवाइ पाणीअ जे ॿियो कुझु बि 1 महीने ताईं हिननि खे न ॾिनो वञे। सही ईअं ई थियो, हुकुम जी तामील थी, 3 वज़ीरनि खे अलॻि अलॻि जॻहियुनि ते क़ैद कयो वियो। उन्हनि सां गॾु उन्हनि जूं उहे ॿोरियूं गॾु रखियूं वयूं जेके उहे खणी आया हुया। जंहिं वज़ीर ॿोरीअ में सिर्फ़ु गंद गाह ऐं इहो गॾु कयो हुयो, उहो त वीचारो हफ़्तो बि जीअरो न रही सघियो, हफ़्ते जे अंदरि अंदरि फोत थी वियो, छो करे हुन वटि खाइण लाइ कुझु बि न हुयो। जेको ॿियो हुयो, जंहिं कुझु चङा कुझु ढिला कचा पका कंहिं कुझु किना उहे गॾु कया हा, उहो तक़रीबन 22 ॾींहंनि ताईं जेको आहे सो गुज़र कंदो रहियो, पर आख़िर में हमरा ॾाढो बीमार थी पियो ऐं मरण कंधीअ ते अची पहुतो। ऐं जेको 3 हुयो, जंहिं बहितरीन क़िस्म जा फ्रूट गॾु कया हुया ऐं शानदार हुया, ॾिसण में बि भला हुया, त उन वटि त महीने ताईं खाइण लाइ सभु कुझु हुयो। महीने ताईं आराम सां क़ैदखाने में वेठो रहियो ऐं उहा ॿोरी खाईंदो रहियो ऐं उनजी सिहत बि बहितर रही, बीमार बि न थियो ऐं हमरा बची बि वियो। जॾहिं महीनो पूरो थियो त बादशाह सलामत चयो जो 3 वज़ीरनि खे ॿाहिरि कढी अचो। विया त वञी ॾिठो त पहिरियों वज़ीर जेको हुयो, जंहिं वटि गंद किचिरो उहो त मोह पियो आहे, खणी आया उनखे मोल खे बि। जंहिं वटि कचा पका ऐं किना फ्रूट हुया, सड़ियल हुया, उनखे बि खणी आया, तो बीमार हो, उनजी हालत ॾाढी ख़राब हुई। ऐं जंहिं वटि सुठा फल फ्रूट हुया, उनजी सिहत ज़बरदस्त लॻी पई हुई ऐं ठीकु हुयो, हशाश बशाश हुयो। तो साईं, मुंहिंजा हिन कहाणीअ मां सिखण जे लाइ असांजे लाइ घणो कुझु आहे। ही दुनिया ही बाग़ आहे, हिन बाग़ मां असां पंहिंजे लाइ जेके चङायूं, जेके नेकियूं गॾु करे सघूं था, उहे गॾु कयूं, छो कि क़बर उहो क़ैदखानो आहे जिते असांखे अंजाम वारे ॾींहुं यानी कि रोज़े क़यामत ताईं उन क़बर रहणो आहे।
जेकॾहिं असां वटि आमाल सुठा हूंदा, नेकियूं हूंदियूं, त असां पुरसुकून हूंदासीं, न त अज़ाब भोगींदासीं। अलाह साईं असां सभिनी खे नेकिन करण जी तौफ़ीक़ अता करे ऐं असां भला कम कयूं, त जीअं क़बर वारे क़ैद में पंहिंजी जेका बक़ी ज़िंदगी आहे, जेको रोज़ महशर ताईं हूंदी, उहा असांजी सुठी गुज़रे ऐं रोज़ो महशर बि असांजे लाइ जेको आहे सो रहमतुनि वारो साबित थिए ऐं असांखे रब ताला असांजे नेकिन जे एवज़ ऐं पंहिंजे रहम जे करे असांखे जन्नत में आला मक़ाम अता करे। आमीन सुम आमीन। अलाह ने के बाद।